खबरनि में अवां खे भलीकार कंदे अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं त पंजाब ऐं केपी में बरसातुनि बाद सिंधु दरिया में पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। पंजाब जे ज़िले राजनपुर जी जाबलू इलाइक़नि मां बरसाती पाणी क्यूसेक पाणी कोट मिठण ऐं रुझान वटां सिंधु दरिया में छोड़ थी वियो आहे। ॿिनि ॾींहनि खां गुडू बैराज वटि बिजली बोर्ड बरक़रार आहे। आबपाशी खाते जो चीफ इंजीनियर अमले समेत ऑफिस मां ग़ाइब आहे। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,78,792 क्यूसेक ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो 3,68,562 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। पंजाब ऐं केपी में बरसातुनि बाद सिंधु दरिया में पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। पंजाब जे ज़िले राजनपुर जे जाबलू इलाइक़नि मां बरसाती पाणी 1000 क्यूसेक कोट मिठण ऐं रुझान वटां सिंधु दरिया में छोड़ थी वियो आहे। ॿिनि ॾींहनि खां गुडू बैराज वटि बिजली बोर्ड बरक़रार आहे। आबपाशी खाते जो चीफ इंजीनियर अमले समेत ऑफिस मां ग़ाइब आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सिटी न्यूज़ रिपोर्टर बालाच दसी सां। बालाच अपडेट कजो। पंजाब में हलंदड़ बरसातुनि बाद सिंधु दरिया अंदर पानी वहिकरण मुसलसल वाध वारो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज वटि 2 ॾींहनि खां बिजली बोर्ड वारी सूरत आहे। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,78,292 क्यूसेक, हेठां वहिकिरो 3,68,562 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। हितां ॿुधंदो हलां त पंजाब जे ज़िले राजनपुर जे जाबलू इलाइक़नि कोहे सुलेमान जो बरसाती पाणी उन बि कोट मिठण शरीफ़ ऐं रुझान पंजाब खां सिंधु दरिया में छोड़ जो सिलसिलो उहो बि जारी आहे। शाम ताईं पाणी में वाध जो इम्कान बरक़रार कयो आहे। ॿिए पासे ॿुधंदो हलां त बोर्ड वारी सूरत बावजूदि गुडू बैराज जे मुक़रर चीफ इंजीनियर जी सॼो बैराज चौकीदारनि ऐं बेदर नाले आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी बालाच अपडेट करण जे लाइ।